नाज़रीन अस्सलामु अलैकुम। हींअर असां मौजूदु आहियूं कंबर प्रेस क्लब में, जिथे असां वटि मेन स्कूल जो सीनियर हेड मास्टर ऐं सीनियर उस्ताद ऐं PTLF सिटी जो उहिदेदार, जेको काफ़ी सालनि खां सिटी PTLF जो उहिदेदार रही चुको आहे आहे बि, उहो साईं जिन आया आहिनि। जॾहिं खां वठी कैंपस स्कूल थियो आहे गॾु हाई स्कूल ऐं मेन स्कूल, त साईं जिन जो चवणु आहे त कैंपस थियण खां बाद असांखे जेके सरकारी फंड्स मिलनि था पिया ऐं जेके असांजे जेको आहे से GR आहे, जेतिरी जेको आहे से असांजी 1200-1300 रुपया शागिर्दनि जी, 1200-1300 शागिर्दनि जी, त उहा GR जेको आहे से उन हिसाब सां असांखे उस्ताद कोन्हनि। अचो ॿुधूं त साईं तारिक अज़ीज़ कहिड़ा कहिड़ियूं जेको आहे से शिकायतूं खणी आयो आहे, साईं जिन जूं ॿुधूं। साईं जिन छा था चओ साईं? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सर जेका आहे सो 2012 खां वठी प्राइमरी मेन स्कूल कंबर में हेडमास्टर। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सर जेका आहे सो 2012 खां वठी प्राइमरी मेन स्कूल कंबर में हेडमास्टर रहियो आहियां। जॾहिं खां वठी वरी कैंपस स्कूल असां सां गॾु थियो, यानी हाई स्कूल सां असांखे मर्ज कयूं, कैंपस कयूं, तॾहिं खां वठी असांखे का बि फैसिलिटी स्कूल खे न मिली आहे। जॾहिं त 2010 वारी बोर्ड खां वठी जेको बि मामिलो सिलसिलो हलंदो आयो, न असां वटि फर्नीचर न रहियो, न का बि सहूलियत न मिली। फर्नीचर हर शइ असां उस्ताद पंहिंजे पैसनि मां चंदो करे उहा असां वठंदा हुआसीं। असांखे काफ़ी सालनि खां वठी स्कूल जी जेका SMC बजट हूंदी हुई, उहा बि असांखे नन्ही हाई स्कूल वारा खाई वेंदा हुया, असांखे कोन ॾींदा हुया। हींअर गवर्नमेंट जे तरफ़ां स्कूलनि जी बहितरी ऐं भलाई जे लाइ SSB बजट आई आहे, जेका असांजे कैंपस स्कूल जी 1,44,00,00,000 रुपया बजट आहे। उन में असांजे स्कूल जो रेशो जेको आहे, उहो जॾहिं असां हेडमास्टर साहिब सां मिलियासीं त बाबा असांजे स्कूल जेको पोइते पियल आहे, शहर जो वॾे में वॾो स्कूल आहे, 1200 शागिर्द पढ़नि था, एतिरा उस्ताद आहिनि, उन में का बि फैसिलिटी असांखे कोन मिली आहे। हाणे जॾहिं हेॾी वरी बजट आई आहे त उन मां तव्हां असांखे छा था शेयर ॾियो? त हेडमास्टर इहो चयो त बाबा हीअ बजट जेका आई आहे, इन मां 50% जेका आहे उहे ऑफिसरनि खे कमीशन ॾियणी आहे। यानी 1,44,00,00,000 मां 72 लख रुपया कमीशन साहब ॾींदो जेको आहे ऑफिसरनि खे। हाणे पहिरियां त उहो उन खां पुछो वञे उहो कहिड़नि ऑफिसरनि खे कमीशन 72 लख ॾिए थो, जेका स्कूल जे बहबूद ऐं भलाई लाइ आयो फंड। बाक़ी जेको आहे 72 लख बचनि था, त उहो साहब मौसूफ़ किथे ख़र्च थो करे, जॾहिं त हाई स्कूल जी बिल्डिंग पुराणी रही चुकी आहे, मुकमिल तरह उहा रही वई। उन जूं सिरूं जेके आहिनि 10,000 रुपया फी टेक्टर हेडमास्टर साहिबु खपायो, प्लस में उन जो मलबो जेको आहे सो 3,000 रुपए जे हिसाब सां फी टेक्टर खपाई, 6,000 रुपया मण लो खपाई। हेतिरा लखें रुपया गॾु थिया, उन मां हेडमास्टर साहिब जो ड्रव कोन थियो। उन हिकिड़ी कमेटी मुक़ररु कई आहे। हाणे जॾहिं असां वटि आयो त बाबा मां पैसा कढाया आहिनि, थोरा 13 लख खनि कढाया आहिनि, उन मां जेका आहे सा तव्हां फ़िलहाल तव्हां नंढड़ी हिकिड़ी पंहिंजी डिमांड ॾियो, बाक़ी पैसा जेका आहे असां अगस्त में कढाईंदासीं। जॾहिं असां हुनखे नंढड़ी डिमांड इहा ॾींदी, बाबा असां वटि स्कूल में 20 पखा आहिनि मुकमिल सड़ियल, उन पखा सड़ियल आहिनि जेके नथा हलनि, ॿार गर्मी में मरनि था। ऐं अव्हां वटि सोलर सिस्टम लॻो पियो आहे, उतां असांखे बिजली सोलर जी तार छिके ॾियो, असां बिजली हलायूं। छो त बिजली जॾहिं हली थी वञे त असांजा ॿार गर्मी में मरनि था, असांजे पढ़ाई जो अमल मुतासिर थो थिए, सख़्तु मुतासिर थो थिए पढ़ाई जो अमल। उन जे हेडमास्टर जो नालो छा आहे साईं? हाई स्कूल हाई स्कूल जे हेडमास्टर जो नालो नज़ीर अहमद लाखो आहे। अच्छा, हा सर। घणनि सालनि खां साईं ते मुक़ररु? साईं जिन के शायदि 2 साल खनि थींदा जेको आहे हाणे हेडमास्टर साहिबु मुक़ररु थियो आहे हिते। अॻ में ॿिया हेडमास्टर हुया, उन्हनि बि असांखे निगलेक्ट कयो, जीअं न माटेली मां वारो सलूक थींदो आहे, ॼण ही स्कूल आहे ई कोन। हू SST उस्ताद आहिनि असांजी प्राइमरी खे, जीअं अॻियनि इन्हनि में हूंदो त शूदर ऐं अछूत, माना असां हुननि में ॼण ईअं आहियूं, का बि हैसियत हुननि जा ॾाढो कोन था रखूं, उहो असांखे ईअं था सम्झनि। जॾहिं त बुनियादी तरह असां उस्ताद आहियूं जेके ॿार खे नई तरबियत ॾेई करे इन मंज़िल ते पहुचायूं था। असांखे का बि सहूलियत कोन्हे का।
जॾहिं हाणे असां हुनखे चयोसीं त बाबा असांखे जेको आहे पखा ठहिराए ॾे, त पखा जेको आहे उन्हनि जी कापर जी जाइ ते सिल्वर जी जेका आहे असांखे वाइटिंग कराए ॾिनी अथई 9 पखनि जी, 9 पखा। ऐं ॿिया पखा उन्हनि खे चयोसीं बाबा असांखे हिन में जेको आहे जेको लॻल आहे उहो असांखे हणाए ॾे, त उन जी जाइ ते असांखे हणाए ॾिनी आहे 1500 थो मिले, उन जी जाइ ते सप्लाई 400 रुपए वारी। हाणे अच्छा साईं, उन्हनि पखनि जी अॻ में बि त वाइडिंग माना जेका सड़ी वई त उहा कापर जी हूंदी न? उहा भाई बिल्कुलु कापर जी, उहा कापर बि त खपी हूंदी न साईं? ज़ारा उहा खपाईंदऊं। सिल्वर जी जेका आहे असांखे हणाए ॾींदऊं। उन मां असांखे 8 पखा हाणे ॾिनऊं, जंहिंमें 4 पखनि जे परनि जा जेका नट कोन हुया। जॾहिं असां हेडमास्टर साहिब ॾे न्यापो कयो आहे त बाबा हुनजा जेको आहे नट ॾियो, असां छा हणूं? त असांखे चई त भला 200 जी बि वसियत कोन्हे वॼा। हाणे बजट जेका आहे करोड़नि जी हुन वटि पई आहे। असांखे वेठो ईअं थो जेको आहे हर ॻाल्हि में असां हुनखे चऊं था, हर शइ जे हिन लाइ त जीअं असां हुन खां का ख़ैरात घुरंदा हुजूं। उहो असांखे पंहिंजो हिसो नथो ॾिए, ॼण ख़ैरात थो ॾिए। उन लाइ असां हिन शहर जे MPA ऐं MNA खे चऊं था त हू पंहिंजे हिन इदारे जी मालिकी करे। हेडमास्टर खां हिननि खां पुछा कई वञे त ही जेतिरो मटीरियल निकितो उहो उन जा पैसा काॾे कई। उहो मटीरियल पुराणो अथई। हितां जो जेको लोहो हुयो तमामु वॾा हाई लेवल जा गेटर हुया, वज़नी गेटर। उहे ईअं त कोन खता हूंदा न, उहे लखनि रुपयनि में खता हूंदा। उहे MPA साहिब हुन खां पुछी सघे थो। ऐं असां नेब एंटी करप्शन खे ऐं FIR खे गुज़ारिश था कयूं त उहे इन पैसनि जी जांच कनि त इहो जेको बि मटीरियल सामान निकितो, मलबो निकितो, उहो हिन केतिरे में खपायो ऐं उहे पैसा छा में इस्तेमालु कई। जेको आहे 70 लख बजट जेका आहे, जेका बजट हुन चई आहे, बजट आहे 1 करोड़ 44 लख। पर उन्हनि जे लाइ हू चवे थो त मां 72 लख जेको आहे ॾिना आहिनि कमीशन में। त उन खां उहा बि पुछा कई वञे त इहा 72 लख कमीशन कहिड़नि ऑफिसरनि खे मिली। उन जी बि एंटी करप्शन ऐं नेब खे गुज़ारिश कयूं था त उहे बि जांच कई वञे त इहे 72 लख काॾे विया, हिन बजट केतिरी कढाई आहे, ॿी बजट कहिड़नि ऑफिसरनि खे कमीशन ॾेई उन्हनि खे राज़ी कंदो ऐं स्कूल जो छा असरु कंदो। महिरबानी।